जागरण जे सहाफ़ी हाजी अब्दुल्ला मक्सी पारां तारीख़ी मेले फईअ जे कच्छ में अॼोके शाम दोस्तनि जे नाव सां दिल घुरिन दोस्तनि जे मान में हिकु पुरवकार कचहरी जो बंदोबस्तु कयो वियो, जंहिंमें सियासी समाजी सहाफ़ी दोस्तनि खां सवाइ शाइरनि ऐं नात ख़्वाननि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते डॉक्टर संदोरो नाज़ कीरियो, ख़ैर मोहम्मद चन्ना, मजीद अब्बासी, मुनीर कमाल ग़ज़ाली, उस्ताद एहसान जमाली, मीर मोहम्मद कीरियो, सावल कीरियो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असांजी सिंधी समाज मां औताक कचहरियुनि जो रिवाज ख़तमु थियो पियो वञे ऐं नौजवान नस्ल मोबाइल फ़ोन, स्नोकर, वीडियो गेम्स जे इस्तेमालु सबबि पंहिंजे कल्चर खे विसारे रहियो आहे। हुननि चयो त हाजी अब्दुल्ला मक्सी औताक कचहरीअ खे जीआरणु ऐं नौजवाननि में इत्साह पैदा करण वारो कमु कयो आहे। मशहूर नात ख़्वान अल्ताफ़ हुसैन भट्टी हमदो नात जी सआदत हासिल कई, जॾहिं त नाले वारे क़ौमी रागी अली हसन ख़ासपुरी पंहिंजे सुरीली आवाज़ ऐं मुनफ़रद अंदाज़ में धरतीअ जा गीत ॻाए कचहरीअ में वेठलनि खे मसहूर करे छॾियो।